सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण सिजावल गोड गुल मोहम्मद मेमण में ज़रिए जिन्सन जी कंपनी ग्रेट लेट तरफ़ां सारिन बिज जी वक्त आवर जी आगाही लाइ सेमिनार मुनक़द कियो वियो जंहिंमें आबादगारनि वॾी तादाद में शिरकत कई। तफ़सील मुताबिक़ सिजावल भरिसां गोड गुल मोहम्मद मेमण में ज़रिए बिज जी कंपनी ग्रेट लेट तरफ़ां सारिन बिज जी वक्त आवर जी एवरेज बाबति आगाही लाइ सेमिनार मुनक़द कियो वियो जंहिंमें इलाइक़े जे आबादगारनि हुसैन आज़ाद गुलाम मोहम्मद मुग़ल वडेरो इस्माइल पसियो खमीसो मेमण आसिफ मुग़ल सलमान पसियो सरफराज लगारी वहीद मेमण नूर मोहम्मद मल्ला ईसा पलेपोटो ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। सेमिनार के रीजनल सेल्स मैनेजर अली अकबर सूमरो एरिया मैनेजर नवीर टालपुर ऐं CPO गुल मोहम्मद मेमण ख़िताब कंदे चयो त गार्ड बिजनि में सारिन जे बिज वक्तावर तमामु घणी एवरेज में लहे थो। हिननि चयो त जिन्स वक्तावर 272 ऐं 218 ज़मीन जे मयार मुताबिक़ आबादगारनि खे घणो फ़ाइदो पहुचायो ऐं हीउ बिज पंहिंजी कुवत मुदाफ़त जे करे घणी बीमारियुनि खां पाक रहे थो। आख़िर में आबादगारनि खे वक्त आवर बिज ते पोखियल ज़मीन जो दौरो करायो वियो जंहिंजी सिहतमंद हुजण ऐं वॾो संग हुअण करे आबादगारनि वक्त आवर बिज जी तारीफ़ कई ऐं आईंदा लाइ डिमांड पिणु कई।